नाज़रीन, नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त ख़ुशी थी आहे त काल्ह अवाम खे रिलीफ मिलियो आहे। इमरान ख़ान मुल्क लाइ वॾो फितनो आहे। इमरान ख़ान जो नालो खणण बि पसंदि नथी कयां। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान खे ख़बर पइजी वई हुई त हिन जी हुकूमत वञण वारी आहे। हुन साज़िश जो बयानियो साम्हूं आंदो। मरियम नवाज़ चयो त केरु चवे थो त इमरान ख़ान सच ॻाल्हाए थो, उहो सदी जो सभ खां वॾो कूड़ आहे। मुल्क ख़िलाफ़ साज़िश कई वई ऐं उन साज़िश पोयां इमरान ख़ान मुख्य किरदारु आहे। हुन जो चवणु आहे त कूड़ी ख़त ते इमरान ख़ान ऐं उन जी पार्टी खे अवाम खां माफ़ी वठणु घुर्जे। इमरान ख़ान पहिरें ॾींहं खां ई कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। नाज़रीन, अव्हां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾींदा हलूं। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त ख़ुशी थी आहे, काल्ह अवाम खे रिलीफ मिलियो आहे। अवाम इमरान ख़ान मुल्क लाइ वॾो फितनो आहे। इमरान ख़ान जो नालो खणण बि पसंदि नथी कयां। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान ख़ान खे ख़बर पइजी वई हुई त हुन जी हुकूमत वञण वारी आहे। हुन साज़िश जो बयानियो साम्हूं आंदो। मरियम नवाज़ चयो त केरु चवे थो त इमरान ख़ान सच ॻाल्हाए थो, इहो सदी जो सभ खां वॾो कूड़ आहे। मुल्क ख़िलाफ़ साज़िश कई वई ऐं उन साज़िश पोयां इमरान ख़ान मुख्य किरदारु हो। हुन जो चवणु आहे त कूड़े ख़त ते इमरान ख़ान ऐं उन जी पार्टी खे अवाम खां माफ़ी वठणु घुर्जे। इमरान ख़ान पहिरें ॾींहं खां ई कूड़ ॻाल्हाए रहियो आहे।